मां बानो शल पौंदे गिची में कलंदर जो गानो बाबा ताजो वड्डियूं वड्डियूं मेहरबानियूं ताजा वड्डा वड्डा एहसान जो ता पंहिंजे मखसूस टेमन मां मुझे लाइ मखसूस टेम कढियो दरअसल मूंखे तव्हां सां हिकिड़े अहम मसइले ते डिस्कश माना बहस मुबाहिसो करणो आहे। चाचा तूं असांजो वॾो आहीं बुज़ुर्ग आहीं मूंखे वॾेरी न चवंदो कर धीउ चवंदो कर धीउ। बाबा मूं बि सॼो जान ॾिठो उथियल वेठल आहियां उतर खां वठी लाड़ ताईं मेला मलाखड़ा घुमिया अथमि बल्कि उते मेलनि में होटलूं बि लॻायूं अथमि खदड़ा बि नचाए वेठो आहियां मूंखां वधीक ॼाणू केरु हूंदो ऐं मां सम्झी वियो त सभिनी खां वधीक तूं सियाणी ऐं कुल वारी आहीं मुंहिंजी ॻाल्हि तूं आसानीअ सां सम्झी जी। चाचा कहिड़ी ॻाल्हि आहे? बाबा विरासत हूंदी आहे पुटनि जी ठीकु बाक़ी रहियो विरसो उहो धीउ जो आहे ऐं ॾाजो न के मिली वियो अलाह अलाह ख़ैर सलाह बाक़ी बनी तव्हांजी हा। चाचा हुजण त ईअं ई खपे पर वॾेरे लाइक़ु इंसाफ़ न कयो हाणे क़बर ते पिया कांगर अड़ियूं कनिसि 12 महीने बि कोई कुल पढ़णु नथो वञेसि। बाबा बाबा मेहरू पके बुले जी पढ़ायल ज़मीन फाटी पए आसमान टुटी पए भली 2010 वारा मींहं पवन बनी तव्हांखे मेहरू ॾींदी कान बाक़ी हा जेकॾहिं तव्हां मेरूअ खे मारे विधो त वसियत जे मुताबिक़ बनी थी वेंदी फलाही इदारे जी पोइ त सही सभिनी जा नखरदा चीकट चे चे चे। चाचा तॻिया इहा ई त असांखे ख़बर आहे तॾहिं त माठ कयूं वेठा आहियूं न त कॾो कंजो इनखे दॿा लट न कराए छॾियूं। हा हा इहा जेका ज़मीन आहे मेहरूअ जे चंबे मां कढण जी हिकिड़ी तरकीब आई आहे मुंहिंजे हिन दिमाग़ में। कहिड़ो तरीक़ो आहे तव्हांजे दिमाग़ में थोरो जल्दी ॿुधायो। तरीक़ो त सही आहे बाक़ी हाणे मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे वणे अलाए न वणे जेकॾहिं मुंहिंजी जान जी तव्हां पक्ष कयो त पोइ कयां थो बिस्मिल्लाह। चाचा तॻिया ज़मीन हासिल करण लाइ असां कुझु बि करे सघूं था तूं ॻाल्हि कर तूं कर मूंसां हिकिड़ो वाइदो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ॾुखी लॻे त पोइ मुंहिंजी जान बख़्श कंदो। चाचा तॻिया चयोमि न त ज़मीन हासिल करण लाइ असां कुझु बि करे सघूं था तूं ॻाल्हि त करे। आस्ते ॻाल्हाए आस्ते भितियुनि खे बि कन हूंदा अथई हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं तव्हां मेहरूअ खे मारींदो त ॿनी त मिलंदव ई कान वेसो बि कोन मिलंदो वेसो बि कोन मिलंदो पर हा जेकॾहिं तव्हां मेहरूअ जी शादी करायो त पोइ सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।